पानी की खोट है पंजाब के तरफा हथरादू खोट करे सिंध के सुकाइण की साज़िश कई थी वञे। ॿियो मामिलो आहे 28 जेकी इम्कानी तरमीम आहे उहा हाणे सिंध के टुकड़ा करण जी साज़िश कई पई वञे। ॿियो ॿारनि जे अगवा थियण ऐं औरतुनि जो क़त्लेआम ख़िलाफ़ इहा सॼी कैंप आहे। अदा ही असांजी एहतजाजी कैंप जेका आहे अवामी तहरीक मरकज़ी इलालनि तरफ़ां लॻाई वई आहे। असां 28वीं तरमीम पाणी खोट नंढनि ॿारनि जे अगवा थियण ऐं औरतुनि जो क़त्लेआम ख़िलाफ़ इहा सॼी कैंप आहे, बुख हड़ताल आहे। हिन में असांजो पहिरियों मुतालबो इहो आहे त जेका 28वीं तरमीम कंदी पई वञे इहा सरासर सूबनि जी ख़ुदमुख़्तियारी ख़िलाफ़ आहे, असां हुनखे पास थियण न ॾींदासीं। नंबर ॿियो इहो त पाणी जेको हींअर असां वटि अची चुको हूंदो आहे उहो पाणी असांखे लेट ॾिनो वियो आहे। पंजाब पंहिंजा सभु कैनाल हींअर खोले छॾिया आहिनि, सॼो पाणी हुननि खे मिले पियो थो। पाण वटि 61% खोट आहे पाणीअ जी। असीं 500 साल पुराणी ज़िंदगी गुज़ारियूं पिया जिते हे ॻोठनि में झिरगा सिस्टम कयो पियो वञे, जागीरदारी वारो निज़ाम आहे। औरत खे कारी करे वरी हुनखे क़त्ल थो कयो वञे, हुनजी लाश जी बेहुरमती कई थी वञे, उन ख़िलाफ़ असीं उथिया आहियूं। ॿिए पासे प्रिया कुमारी ऐं उजाला परवीन सोलंकी जो गुम आहे सो अञा ताईं बाज़ियाब न थी सघी आहे। उन्हनि IG सिंध खां सवाल पुछियो वियो त प्रिया कुमारी बाबति हू चए थो इहो मरियल इशू आहे। इहो छाजो मरियल इशू आहे? इहो त सिंध जो इशू आहे, सिंध जी न्याणी आहे जेकी अगवा थियल आहे। हिते का ॿी न्याणी हुजे हा, पीर जी हुजे हा, जागीरदार जी हुजे हा त उहा फौरन बाज़ियाब थी वञे हा। ऐं ॿियूं जेके सिंध जूं न्याणियूं आहिनि, नंढड़ा मासूम ॿारड़ा आहिनि, उहे अगवा पिया थियनि। हिन समाज में हिन सिंध खे हथरादू यरगमाल करण जी कोशिशि कई पई वञे, हिन नस्ल खे तबाह करण जी कोशिशि पई कई वञे। नौकरियूं ॾिनियूं वञनि उहे बि सिंध जे नौजवाननि खे नथियूं ॾिनियूं वञनि। नतीजे में सिंध जा नौजवान ख़ुदकुशी करण लाइ मजबूर थियनि था ऐं उन जो मेरिट बहाल कयो वञे ऐं उन में पैसनि ते जेकी नौकरियूं खपनि थियूं उहो सिस्टम बंदि कयो वञे ऐं मेरिट ते नौजवान खे नौकरियूं ॾिनियूं वञनि ऐं सिंध जे अंदरि जेकी आहे लाक़ानूनियत ख़तमु कनि। 100 माण्हू वेठा सुभाणे हज़ारनि जी तइदाद में बेसी निकिरंदासीं, छो जो असांजो इहो आइनी ऐं जमहूरी हक़ आहे। ॿिए पासे तालीम तव्हां ॾिसंदव त तालीमनि जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे। कल्ह परीहं जो ताज़ो वाक़ियो उमरकोट जेके बिल्डिंग किरण सां 3 मासूम ॿारियूं गुज़ारे वियूं आहिनि, उन बाबति सरदार शाह वियो आहे त उबतो ॻोठाणनि ते ब्लेम थो करे त ॻोठाणा चवनि था त कंहिं महिल ग़लति कमु थो थिए, मरमत सही थी थिए। हू पंहिंजी हुकूमत खे कोन था ॾिसनि, हू जेके पीपल्स पार्टी जेकी इक़्तिदार में वेठल आहे, जेकी सॼे सिंध खे तबाह कयूं वेठी आहे, असीं इहो ई सम्झूं था त हिन सॼे मामलनि जी ज़िम्मेवार जेकी आहे उहा पीपल्स पार्टी आहे ऐं इन ख़िलाफ़ असीं उथिया आहियूं। असीं एहतजाज कयूं था ऐं मुज़ाहिरा कंदासीं। असीं हर प्लेटफॉर्म ते वेंदासीं ऐं जेके बि मुतालबा आहिनि इहे पंहिंजा मञणु ईंदासीं।